टंडो बागो तालुके जे यूनियन काउंसिल मीर गुलाम मोहम्मद टालपुर जे चेयरमैन फिदा हुसैन मेमण खिलाफ़ ॻोठाणनि पारां अॼु ॿिए ॾींहुं बि सख़्त एहतजाज कयो वियो। रिपोर्ट अज़ीज़ुल्लाह थेबो। एहतजाज जे मुज़ाहिरो कंदड़ मुबीन चांडियो, लाड़ सुजाग तहरीक जे अॻवान एजाज़ अली चांडियो, उमर चांडियो जी अॻवानी में टंडो बागो मीडिया सेंटर अॻियां सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन में शरीक ॻोठाणनि साफ़ियन के ॿुधायो त गुज़िरियल 2-3 महीननि दौरान यूनियन काउंसिल जे कंहिं बि ॻोठ में को बि तरक़ियाती कम न करायो वियो आहे। हिननि इल्ज़ाम हयो त यूनियन काउंसिल खे हर महीने 10 लाख रुपया माहवार किस्त तौर रक़म मिले थी, पर उन बावजूद यूसी जे ॻोठ सईद खान चांडियो, उस्मान चांडियो, वसद खान चांडियो, इस्माइल चांडियो समेत केतिरनि ई ॻोठनि में को बि तरक़ियाती कम न करायो वियो आहे। एहतजाज कंदड़नि MNA मीर गुलाम अली टालपुर, हाजी रसूल बख्श चांडियो, MPA अरबाब अमीर अमानुल्ला ऐं बीबी यास्मीन शाह खां मुतालबो कयो त यूनियन काउंसिल मीर गुलाम मोहम्मद टालपुर जे चेयरमैन ख़िलाफ़ फौरी तौर नोटिस वठी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए मज़लूम ॻोठाणनि सां इंसाफ़ कयो वञे।